अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात सिंधी फिल्म संसार साण हाज़िर वेलुनि जे अक्सर जी जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जॾहिं चाहींदा आहियूं त माज़ीअ जे इन्हनि झरोखनि में दीदार कजे लम्हनि जी ख़ूबसूरती खे महसूसु कजे त साह ते अलाए छा हुरी वेंदो आहे। उहे सभु घड़ियूं जेके भले साज़ जूं हुजनि आवाज़ जूं हुजनि परफॉर्मेंस जूं हुजनि या पोइ उन्हनि सभिनी जे पोयां को बैक स्टेज को अहिड़ो को वजूद हुजे जिन्हनि सभिनी खे उन्हनि शाह करण लाइ आमादा कयो हुजे। बसि यादि आहे जेका पंहिंजे पाण खे महसूसु कराए थी, यादि आहे जेका अखियुनि में आब आणे थी, यादि आहे जेका असांखे अवां ते पहुचाए थी। अॼु असां वटि फिल्म आहे महबूब मिठा ऐं महबूब मिठा ते गुफ़्तगू करण जे लाइ सच शुकुर त असां वटि मौजूदु आहिनि सईं मुमताज़ अली शेख साहब। अस्सलाम वालेकुम अदा ज़ात बख़ैर ठीकु है ख़ैर ख़ैरियत ऐं शेख साहब खां पोइ असां वटि नौजवान मौजूदु आहे ज़ुहैब अहमद लाशारी। ज़ुहैब जे जो तारीफ़ असां पहिरीं कराए चुका आहियूं साईं रशीद अहमद लाशारी जो पोटो ऐं ख़ासि तौर ते नौजवान नस्ल जो उहो नुमाइंदो जेको सिंधी फिल्मुनि में ख़ासि शौक़ु रखे थो ऐं चाहे थो त दौर जदीद जा नौजवान बि फिल्मुनि जे बारे में ॼाण हासिलु कनि ऐं जेको उन ॾाढे खां फ़न विरसे में मिले थो उनजी पज़ीराई हासिलु थिए। ऐं ख़वातीन हज़रात इन ई सिलसिले जी निस्बत सां असां वटि मौजूदु आहिनि हयात अली शाह बुख़ारी साहब ऐं यकीनन बुख़ारी साहब जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं सिंधी फिल्मुनि जी जेका सूंहं आहे उन में बुख़ारी साहब जो पंहिंजो मुनफ़रिद किरदारु रहियो आहे। ऐं उन खां पोइ असां वटि अॼु ख़ैर सां मौजूदु आहिनि साईं नवाब मेहदी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। शेख साहब खां गुफ़्तगू शुरू कंदासीं। इन फिल्म जो असिस्टेंट डायरेक्टर मुंहिंजो दोस्त साईं हयात अली शाह बुख़ारी हो त इन फिल्म जी शूटिंग साईं इन जे मुख़्तलिफ़ मरहलनि जे हवाले सां असांखे उन वक़्तु बि मालूमात मिलंदी हुई जॾहिं इहा अञा ठही पई। ऐं इहा फिल्म AQ पीरज़ादे साहब जी ॿी फिल्म उन खां पहिरीं चांडोकी रिलीज़ थी उन तमामु घणी मक़बूलियत माणी हुई ऐं उन जी रिलीज़ थियण जे दौरान ई पीरज़ादे साहब इन फिल्म खे अनाउंस कयो हुयो। ऐं कमाल इहो आहे त इन फिल्म में जेका बि हैदराबाद ऐं कराचीअ में या सखर में क्रीम हुई आर्टिस्टनि जी उन समूरनि फ़नकारनि खे उन्हनि फिल्म में चांस ॾिनो। जीअं शेख सिंधी साहब जो नालो अचे थो। शेख सिंधी साहब परदेसी फिल्म खां पोइ त बिल्कुलु ग़ाइब ई थी वियो हुयो पर न उनखे पंहिंजी फिल्म में आंदो ऐं ठीकु ठाक उनखे उन ते गानो बि पिक्चराइज़ थियो। ऐं उन खां अलावा इहा फिल्म म्यूज़िक जे हवाले सां तमामु ज़बरदस्त मूवी आहे ऐं ॿियो त इन जा जेके गाना आहिनि उहे अञा बि मक़बूल तरीन गाना सम्झा वञनि था। गुफ़्तगू खां पोइ चाहियूं था त इन ई फिल्म जी हिकिड़ी ख़ूबसूरत कंपोज़िशन असां ऐं अवां सभु गॾिजी ॾिसूं। मिठ
ख़ूबसूरत गाने जा ख़ूबसूरत बोल ऐं ईअं बि आहे त जेके असांजा महिमान हिते अचनि था या असांखे स्क्रीन ते जॉइन कनि था या LCD जी मर्फ़त असां उन्हनि जूं ॻाल्हियूं अव्हां ते पहुचायूं था त उहे बि दरअसल ख़राज तहसीन जो हिकिड़ो सिलसिलो ई आहे ऐं यादुनि जे वर्क वराइण जी हिकिड़ी ॻाल्हि ई आहे। असां फिल्म महबूब मिठा जे हवाले सां कुझु ॿियूं यादूं अव्हां सां शेयर करणु चाहियूं था। तासरात असां वटि मौजूदु आहिनि परवानो भट्टी साहब जिन जा। जंहिं ज़माने में कराची सिंधी फिल्मनि जो गढ़ो हो ठहियूं पे ईस्टर्न स्टूडियो में ॿियो हूंदो मॉडर्न स्टूडियो ॿ हूंदा। मुंहिंजो दोस्त हूंदो तमामु प्यारो अल्ताफ़ अब्बासी, डॉक्टर तनवीर अब्बासी जो भाउ। उहो हो डायरेक्टर एक्साइज एंड टैक्सेशन कराची में। आउं वेंदो हुउसि त रहाइश उन वटि थींदी हुई। शाम थी हिकिड़े ॾींहुं मूंखे चई त चकर ॾेई था अचूं कराची मां। कराची में चकर ॾियणु वियासीं सिधो ईस्टर्न स्टूडियो में। हिन खे पंहिंजो को कमकार हो। मूंखे चई त तव्हां दोस्तनि सां जेके के वाक़ुफ़कार दोस्त हुजनि सां मुलाक़ात करियो। मुंहिंजो त को वाक़ुफ़कार हो ई उते कोन को, आउं बिल्कुलु नओं माण्हू हुउसि ऐं मां पहिरें सॼी ज़िंदगी कॾहिं स्टूडियो में कोन वियो हुउसि। बहरहाल हिकिड़ो माण्हू मूंखे हिते वाक़ुफ़कार मिलियो। सलाम वालेकुम सलाम, दुआ सलाम थी बीठा थी तेसीं मिस्टर AQ पीरज़ादो जेको डायरेक्टर हो, मुंहिंजी वाक़फ़ियत कान्हे, अब्दुल कवी पीरज़ादो नालो हुनजो, मूंसां अची मिलियो। मूंखे चई भट्टी साहब तव्हां अचो मुंहिंजे ऑफिस में 2 मिंट ॻाल्हायूं। आउं वाइड़ो थियुसि, मूंखे केॾां वठियो पिया वञनि। तेसीं अल्ताफ़ बची वियो। हुन सां हुननि सभिनी जी दुआ सलाम अॻई हुई। मिस्टर GS गुरनाणी जेको प्रोड्यूसर हो फिल्म जो, उहो अची मूंसां मिलियो। मूंखे पेरनि ते हथ रखी अची हथ मिलाई। मूं सम्झो त हिंदू माण्हू आहे, आम तरह अदब ऐं एतिराम सां मिलंदा आहिनि। आउं उमिरि में कुझु वॾो बि आहियां। मूंखे चई आउं तव्हांजो भाइटियो आहियां। तव्हां सनमुगदाद गुरनाणी मुख़्तियारकार हूंदो हुनखे सुञाणो? मुंहिंजो हा, उहो मुंहिंजो मुख़्तियारकार हो ऐं बिराज में तपेदार हुउसि। चई आउं हुनजो पुटु आहियां ऐं तव्हां बाबा वटि ईंदा हुआ, तव्हां मुलाक़ात कंदा, तव्हांखे ऐं सुञाणा ऐं फिल्म कढा बि महबूब मिठा में हिकिड़ो रोल आहे। उहो असां अव्हांखे ॾिसण खां पोइ सोचियो त साईं खे तव्हां अर्ज़ु करियो त इहो रोल तव्हीं करियो। मूंखे वॾेरे जो किरदारु मिलियो। मंसूर बलोच पंहिंजे वक़्त जो सुठो अदाकार, इहो इन फिल्म में मुंहिंजो पुटु थो थिए ऐं आउं उनजो चङो मुड़ुसु थो थियां। आउं मंसूर खे रोकियां थो त तूं शराफ़त सां, जीअं वॾेरनि जा पुट थींदा आहिनि, उबती सुबती ज़िंदगी गुज़ारण वारा, हुनजो जहिड़ो थिए थो फिल्म जो हीरो मुश्ताक चंगेजी सां, उनजो इश्क थिए थो अनिला नियाज़ सां ऐं चकोरी सां। पोइ इहो सॼी कहाणी इते हले थी। इहो सिंधवाह जेको आहे, सिंधवाह ते मुश्ताक चंगेजी खे रसा विझी जीप सां ॿधी ड्रोड़ायो वियो। उहो निज़ारो बि कयोसीं ऐं आउं उन फिल्म में मूं कमु कयो। फिल्म रिलीज़ थी हैदराबाद में राहत सिनेमा में। हींअर राहत सिनेमा कान्हे। ज़िक्र यको हले पियो थो मौसीक़ीअ जो, कंपोज़िशन्स जो, डायरेक्शन्स जो, ऐं हिन ज़िक्र खे अञा बि अॻिते वधाइणु चाहियूं था। असांजा मौज़ूद महिमान असां साण आहिनि। सदाबहार इस्म असां वटि मौजूदु आहे।
बुखारी साहब तव्हांजो जेको सिलसिलो आहे ख़ैर सां त तव्हां असिस्ट कयो जी जी पीज़ा साहब खे हिन फिल्म में ऐं तव्हांजी हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे हा। तजुर्बो कीअं रहियो असिस्ट करण जो बि ऐं सच डायरेक्ट करण जो बि सुठो तजुर्बो हुयो ऐं पीज़ा साहब तमामु सुठो डायरेक्टर हो हा। हालांकि मुंहिंजी पहिरीं फिल्म हुई पर थोरो एतिरो सेंस हो फिल्म ॾिसण खां या ॿुधण खां जेको फिल्म जे हवाले सां जेका ॼाण हुई त पीज़ा साहब तमामु सुठो डायरेक्टर हो इन खां पोइ बि मूं काफ़ी फिल्मूं असिस्ट कयूं तेसिताईं लाहौर ताईं वियुसि उते बि मूं डायरेक्टरनि सां कुझु असिस्ट कयूं ऐं कुझु डायरेक्टरनि भले खोड़ सारनि डायरेक्टरनि खे मूं रूबरू ॾिठो फिल्मूं कंदे डायरेक्शन ॾींदे पर पीज़ा साहब जी टेकिंग जी हूंदी हुई उहा बिल्कुलु अलॻि थलॻि हूंदी चेंज हूंदी हू हर हिकु फ्रेम जी ॼाण हूंदी हुनखे हर फ्रेम हुनजी पंहिंजी मर्ज़ी सां शूट कंदो अच्छा कैमरा पंहिंजी मर्ज़ी सां रखाईंदो उनजी हाइट पंहिंजी मर्ज़ी सां लेंस पाण ॿुधाईंदो त 32 आहे या फलाणो आहे 50 आहे या 40 जेको लेंस आहे उहो लॻायो जी सही ॾिसंदी हूंदो कैमरामैन जी सुठो कैमरामैन हो त उन खां अलावा गाननि जी पिक्चराइज़ेशन या जेको फाइट हूंदी आहे इहे माण्हू हवाले करे छॾनि कोरियोग्राफर जे हवाले त भई गानो आहे ॿुधो पाण पंहिंजी मर्ज़ी सां कंदो हिते हर फ्रेम जेको पीज़ा साहब पाण कंदो सुहिणी सिंधड़ीअ तां सदके जंहिंमें मुर्शिद लालण आयो ऐं यकीनन इहो दिलनि जो आवाज़ु आहे ख़ूबसूरती आहे मोहबत आहे इन्हनि पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे इंशा अल्लाह अज़ीम अवां सां वरी मिलंदासीं गानो ॾिसूं था मज़ो वठूं था कीअं माने अल्लाह सोने से मन का सदके
कलंदर